कंदासी मुरीद शाख विच पंजाब के शहर सादकाबाद में मुबैना पुलिस मुकाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस चवण आहे त ॾोहारियुनि सां मुकाबले दौरान हिकु एहलकार बि ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिब जवाबदार शहरी खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी रहिया हुआ त मुकाबलो थी पियो। पुलिस जो चवण हो त मुकाबले दौरान गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां हथियार हथ कया विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ समाचार मुरीद शाख में शेयर कई पिया। मुरीद शाख वेझो पंजाब के शहर सादकाबाद में मुबैना पुलिस मुकाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे त ॾोहारियुनि सां मुकाबले दौरान हिकु एहलकार बि ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिब जवाबदार शहरीअ खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी रहिया हुआ त मुकाबलो थी पियो। पुलिस जो चवण हो त मुकाबले दौरान गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां हथियार हथ कया विया आहिनि। खबर से शेयर कई पिया। मुरीद शाख वेझो पंजाब के शहर सादकाबाद में मुबैना पुलिस मुकाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे त ॾोहारियुनि सां मुकाबले दौरान हिकु एहलकार बि ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिब जवाबदार शहरीअ खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी रहिया हुआ त मुकाबलो थी पियो। पुलिस जो चवण हो त मुकाबले दौरान गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां हथियार हथ कया विया आहिनि। मुरीद शाख में खबर वास्ते शेयर कई पिया। मुरीद शाख वेझो पंजाब के शहर सादकाबाद में मुबैना पुलिस मुकाबले दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस जो चवण आहे त ॾोहारियुनि सां मुकाबले दौरान हिकु एहलकार बि ज़ख़्मी थी पियो आहे। पुलिस मूजिब जवाबदार शहरीअ खां मोटरसाइकिल फुर करे फरार थी रहिया हुआ त मुकाबलो थी पियो। पुलिस जो चवण हो त मुकाबले दौरान गिरफ़्तार कयल जवाबदारनि वटां हथियार हथ कया विया आहिनि।